ओ नगदार नाहे हिते मुंहिंजो कोई, ओ नगदार नाहे हिते मुंहिंजो कोई। ओ कल बांध पकड़े, ओ कल बांध पकड़े, ओ चयो मास रोई। नगदार नाहे हिते हिकिड़े दफ़े प्यारा दोस्त महबूब करीम रहमत लिल आलमीन रस्तो ॾेयूं अचनि पिया त प्यारा दोस्त हिकिड़ी शहर जी माई कुराड़ी रस्ते प्यारा दोस्त सामान घर जो कढी ॿाहिरि रस्ते ते रखियो वेठी आहे। महबूब करीम पुछो ओ अम्मा कुराड़ी काॾे थी वञे पई, सामान ॾो ॿाहिरि कढी रखियो थी। चईंसि त पुट हिते महबूब करीम रहमत लिल आलमीन हिकिड़ो अहिड़ो त नौजवान पैदा थियो आहे जो असां जे बुतन खे तो ॻाल्हाए, घटि तो चवे, घटि वधि तो चवे पियो, बुतन खे चवे थो त इहे कुझु बि न आहिनि। तो मां उन खां चवां थी त न ॾिसां उनखे, जो चवनि था त जेको उनखे ॾिसे थो ॻाल्हियूं ॿुधे थो त मुस्लमान थी थो पए, उन ते कलमो थो पढ़े। तो मां पंहिंजे कननि में कपां विधी आहे त उन जो ॻाल्हि बि न ॿुधां, लॾियूं थी वञा त उनखे ॾिसां ई न, तंहिंजे करे शहर छॾियूं थी वञा पई। माई कुरानी के महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो माई काॾे वेंदीअ, बस अब्बा हाणे हितां लॾी थी वञा त इन खां परे थी वेहां, हाणे मज़दूर जे लाइ वेठी आहियां। हबीबन करीमन फरमायो अम्मा कुराड़ी मां मज़दूर अची वियो आहियां। हा बा अची वियो आहीं त पोइ मूंखे सामान खणाए। हबीबन करीमन उन माई कुराड़ी जो सामान पाण रहमत लिल आलमीन सरकार खणायूं था वञनि। उहा कुराड़ी ॻाल्हि वधी ॾींदी वञे, गारियूं ॾींदी थी वञे। महबूब करीम रहमत लिल आलमीन वरी उन जो सामान खणायूं था वञनि। खुदा जी कुदरत जो शान माई ॻाल्हि ॾींदी थी वञे। वाह रहमत लिल आलमीन, वाह तुंहिंजो करम, वाह तुंहिंजो रहमत लिल आलमीन, रहमत वारो शफ़क़त वारो एहसान। महबूब करीम उन जो सामान खणायूं था वञनि। महबूब करीम खे चई त साईं बस हाणे मुंहिंजा पुट इन जाइ ते रखो, सामान उते रखाई। हबीबन करीमन फरमायो ओ मां कुराड़ी ॿियो छा खपई? पुट मूंखे पाणी खपे। मुंहिंजे महबूब करीम रहमत लिल आलमीन जेको चंड खे इशारो करे त कदमनि में आणे छॾे, उहो पंहिंजे हथनि पाकनि सां पाण पाणी भरे आणे ॾिनई। अम्मा कुराड़ी ही पाणी आ, भला ॿियो छा खपई? अब्बा मूंखे काठड़ियूं खपनि। वाह रहमत लिल आलमीन, पंहिंजे हथनि पाकनि सां काठड़ियूं था खणी ॾियनि। जीअं काठड़ियूं खणी अची रखियो अम्मा कुराड़ी, ही काठड़ियूं आहिनि। अम्मा कुराड़ी ॿियो छा खपई? बस पुट हाणे मूंखे पंहिंजी मज़दूरी ॿुधा। महबूबन करीमन रहमत लिल आलमीन फरमायो अम्मा कुराड़ी मां उहो मज़दूर आहियां जो मज़दूरी वठंदो ई न आहियां। हैरानगी में अची वई पुट तूं मज़दूरी न वठंदो आ? पुट भला मूंखे त हैरानगी वठी वई आ। पुट भला ॿुधाए त तुंहिंजो नालो छा आहे? त भला तोखे नालो त ॿुधाए त तोखे यादि पई कयां जो अहिड़ा माण्हू दुनिया जे तख़्ते ते किथे मिलनि। चई त अम्मा कुराड़ी मुंहिंजो नालो उहो आहे जंहिंखे रस्ते सां तूं गारियूं ॾींदी आहीं, ॻाल्हि वॾींदी आहीं। मुंहिंजो नालो इहो आहे। चवनि दाह निकिरी वई मुंहिंजा पिरी उहो तुंहिंजो नालो आहे जंहिंखे मां ॻाल्हि वॾींदी आयसि। छा तुंहिंजो उहो नालो आहे जेको मां बेअदबी कंदी आयसि? हा मां मुंहिंजो नालो उहो आहे जंहिंखे तूं ॻाल्हि रस्ते सां ॾींदी आहीं। महबूबन करीमन जे कदमनि पाकनि ते किरी चई मुंहिंजा सोना महबूब रहमत लिल आलमीन मां
बेकार चङो थियो जो तो जो दीदार कयुम उन मन प्यारा दोस्तो कलमो पढ़ई मुंहिंजा पीरी रहमत लिल आलमीन मूंखे माफ़ी ॾिजाए महबूब करीम रहमत लिल आलमीन ओ नगदार नाहे हिते मुंहिंजो कोई ओ नगदार नाहे हिते मुंहिंजो कोई ओ कल बांध पकड़े ओ कल बांध पकड़े ओ चयो मास रोई नगदार नाहे हिते मुंहिंजो मुझे महबूब करीम ते कलमो पढ़ी मुसलमान थी हाणे हिक हिक खे ॿुधाईंदी पई वते त काल्ह पीरीअ जे कदमनि ते हीअं किरियसि हीअं कलमो पढ़ियम ऐं हीअं चयमि त नंगदार नाहे हिते मुंहिंजो कोई ओ कल बांध पकड़े ओ कल बांध पकड़े ओ चयो मास रोई नगदार नाहे ओ हिते मुंहिंजो कोई बे मुस्तफा अहमद मुजतबा रहमत लिल आलमीन नबिन जो सरदार प्यारा दोस्त उन जी खिदमत में हिकड़ी नंढड़ी छोकरड़ी कमो बेश जी उम्र 7 साल आहे रांद खेडणो न खां जीअं जो घरों निकरंदी त अची महबूब करीम रहमत लिल आलमीन जे दीदार में उहे घड़ियूं वेही रहंदी मुंहिंजा प्यारा दोस्तो सॼो ॾींहुं पीरीअ जो दीदार कंदी शाम जो घर मोटी वेंदी हिकिड़े काफ़रनि जे सरदार जी धी न्याणी हुई वो काफ़रनि जो सरदार अखियुनि खां अंधड़ो हुयो उन काफ़र खे ॿिए पंहिंजे माइट चयो तूं असांजे काफ़रनि जो सरदार ही पर तूं असांखे संभाले न सघंदे जो तुंहिंजी न्याणी हाणे ई वञी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ चई उन जे दीदार में वञी थी वेहे हाणे ई जेकॾहिं इने जा पेर इहे आहिनि जे वॾी थी त बि पीरीअ जे कदमनि पाकनि खे कीअं छॾींदी इहा त पीरीअ जी थी वई जेकॾहिं तूं पंहिंजे न्याणीअ खे न संभाले सघे सॼी क़ौम पंहिंजीअ खे कीअं संभालींदे तंहिंजे करे प्यारा दोस्त हुनखे अहिड़ो त प्यारा दोस्त मछराए वियो जीअं जो उहा जी न्याणी आई शाम जो प्यारा दोस्त सनड़ियूं तलड़ियूं भजराए रखी जीअं जो आई न्याणी प्यारा दोस्त गेले वारनि खां वठी अहिड़ा त लकुड़ वसाई चईंसि त ख़बरदार थी जेसि ताईं पीरीअ जी मोहबत दिल मां न कढंदीअ तेसि ताईं तोखे न छॾींदुसि मुंहिंजा प्यारा दोस्तो ॾाढी उनखे मार ॾिनई सॼी राति उन लकड़नि जी जायदाम ॼण बाहि पे निकिती मुंहिंजा प्यारा दोस्त सॼी राति पे कीहूं कयई जीअं जो सुबुह थी त उहे लकड़नि जी मार विसरी वई फट विसरी विया उहा लकड़नि जी बाहि विसरी वई मुंहिंजा प्यारा दोस्त जुंडा पटजण विसरी विया सुबुह जो थी त सिधो पीरीअ जे कचहरीअ में अची वरी वेही रही सॼो ॾींहुं गुज़री वियो शाम थी जीअं जो घर पहुती त वरी प्यारा दोस्तो ॾाढी उनखे मार मिली वारड़ा पटजी कुटजी सटजी प्यारा दोस्त तबे मुंहिंजा प्यारा दोस्त दाह जेकॾहिं दिल मां पई निकिरे त दिल में ई वरी दाह पई करे त मुंहिंजा पीरी ॿियनि वञी ॿिया दर पिन्या पर आऊं अव्हां जे आसरे आऊं अव्हां जे आसरे या रसूल अल्लाह आऊं अव्हां जे आसरे या रसूल अल्लाह आऊं अव्हां जे आसरे
ॿियनि वञी ॿिया दर पिञा पर जे आसरे ॿिए ॾींहं ते बीमार मिली मुंहिंजा प्यारा दोस्त सॼी राति फटनि मां बाहि पई निकिरे पर जीअं जो सुबुह थी वई वाह नंढड़ीअ जी महबूबे मुस्तफ़ा जी ग़ुलामीअ में मोहब्बत वाह नंढड़ीअ जो इश्क पिरीअ सां मुंहिंजा प्यारा दोस्त जीअं जो वरी सुबुह थी त मार विसरी वई सिधो पिरीअ जे कचहरीअ में वञी पहुती ॿियनि वञी ॿिया दर पिञा पर जे आसरे ॿियनि वञी ॿिया दर पिञा पर जे आसरे मुंहिंजा प्यारा दोस्त अॼु वरी पी पुछा कई चऊं त नंढड़ी वरी बि पिरीअ जे कचहरी में वई आहे ज़ाल खे चई त हाणे अॼु ज़ंजीर तयार कर हिन जे पेर में ज़ंजीर विझी कुल्फ हणी छॾीसि त जेसि ताईं पिरीअ जी मोहबत न दिलि मां कढे तेसि ताईं ज़ंजीर न कढजांसि जीअं जो मोटी आई मुंहिंजा प्यारा दोस्तो ईअं ई हुन जे पेर में ज़ंजीरनि जूं कड़ियूं पइजी वयूं ज़ंजीर प्यारा दोस्त लॻी वियो मुंहिंजा प्यारा दोस्त तालो बि लॻी वियो ख़ुदा जी कुदरत सॼी राति कीहुन कंदे गुज़री सुबुह थी हिन जो तालो कोन खुलियो घणी महिल गुज़री वई सिज मथे अची वियो अमड़ खे चई अम्मा मां हिन क़ैदनि जे लाइक़ न आहियां ओ अम्मा जीजल अमर जे दिल में औलाद जे लाइ ॾाढी मोहब्बत हूंदी आहे अम्मा छा तोखे मां नंढड़ीअ ते कहल कोन थी अचे छा अम्मा अमर जे दिल में त ॾाढी रहम हूंदो आहे औलाद जे लाइ अम्मा मां न ज़ंजीरनि जे लाइक़ त न आहियां अमर खे दिल में रहम अची वियो तालो जो खोलियई त ज़ंजीर ऐं क़ैद जूं कड़ियूं विसरी वयूं सिधो महबूब करीम जे दरबार में आई ॿियनि वञी ॿिया दर पिञा पर जे आसरे जे आसरे या रसूल अल्लाह जे आसरे या रसूल अल्लाह जे आसरे ॿियनि वञी ॿिया दर पिञा पर जे आसरे अॼु देर थी वई ख़ुदा जी कुदरत जो शान मुंहिंजा प्यारा दोस्तो महबूब करीम आरामी थी विया ॿिया ग़ुलाम बि परे परे अदब जे करे आरामी थी विया नंढड़ी जो आई ॾिसे त पिरी रहमत लिल आलमीन आरामी आहिनि अॼु दिलि में ख़्यालु कई त अबे जूं अखियूं अंधड़ियूं आहिनि हाणे अबे जे लाइ जेकर अॼु महबूब करीम जे जुतीअ पाक जी मिठड़ी पाक खणी वञा पिरी आरामी आहिनि रो विछाए मुंहिंजे महबूब करीम सरकार जे जुतड़ीअ पाक जी मिठड़ी पाक खयई मिठी पाक खणी रे जी गंढ ॿधी मुंहिंजा प्यारा दोस्त हाणे घर ॾे थी हले पई पर चवंदी थी वञे ॿियनि वञी ॿिया दर पिञा पर जे आसरे जीअं जो घर में पति पी चस त काॾे वई हीअं चईसि त बा तुंहिंजूं अखियूं नाबीना आहिनि अॼु हिकिड़ो हकीम शहर में आयो अबा दिलि में चयुमि त अबे जे लाइ सुरमो वठी अचां चयाई त भला छा हकीम अहिड़ो सुठो आहे छा चईसि त अबा चवनि था त अहिड़ो हकीम अॼु ताईं न आयो आहे न को अहिड़ो ईंदो अहिड़ो को न ॼायो आहे न ॼमंदो पुट भला उहो सुरमो वठी आई हा बा सुरमो वठी आई आहियां
मुझे भला अखड़न मुखे दे त मां अखड़न में पाया नंढड़ीअ सोचो त हिन जे दिल में ईमान कोने ही मिटी पाक हथ लाइण जे लाइक़ नाहे चईंसि त बा मां पाण इहो सुरमो तोखे अखियुनि में विझंदसि मतां इहो सुरमो ज़ाया थी वञे हाणे अब्बा तूं गुस्ल करे आ साफ़ कपड़ा पाया त पोइ मां पंहिंजे हथनि सां इहो सुरमो तुंहिंजे अखियुनि में विझां वियो गुस्ल करे आयो साफ़ कपड़ा पाया आयो चईंसि त अब्बा सुम त तोखे सुरमो पारायां हाणे पीउ खे सुम्हारे अखियूं पटे मुंहिंजा प्यारा दोस्त हूअ खाक पाक उन जे अखियुनि में थी विझे ऐं हीअं थी चवे ॿियनि वञी ॿिया दर पिना पर जे आसरे ॿियनि वञी ॿिया दर पिना पर जे आसरे पीउ खे चई अखड़ियूं मां चईंसि त बा अखियूं खोल वाह नंढड़ी तुंहिंजे दिल में यकीन महबूब सां मोहबत त हाणे अबे जे हिन अखड़ियुनि में इहो सुरमो पाक खाक बाग विझां त यकीनन इहे अखियूं थी वेंदियूं छो त नंढड़ीअ खे यकीन हो त इहो महबूब जी नालेन पाक उहा शान वारी आहे जो पिरीअ जे पेरनि पाक में ही त वरी उहे अर्श ते वञी पहुती त अर्श बिरोए पियो नो मुंहिंजा महबूब करीम रहमत लिल आलमीन अल्लाह जे नाले या जुती पाक न लाहे पिरी त या जुती पाक सां मूं ते घुम त या मिठी पाक जुती पाक वारी मूंखे लॻे त क़यामत ताईं चुमंदो रहां ठरंदो रहां त नंढड़ीअ खे इहा ख़बर हुई त जुतीअ पाक जे मिठड़ी पाक जो शान छा आहे त अखड़ियुनि में विझी अबे जूं अखड़ियूं माटे चई त बा हाणे अखड़ियूं खोल उन जे अबे अखियूं जो खोलियूं त आसमान ताईं नज़र पहुची वई चई पुट अहिड़ो त असां को हकीम ॾिठो ई कोन्हे इहो हकीम जो नालो त पुछी हा चई अबा इहो नालो बि पुछी आई आहियां चई बराबर पुट अहिड़ो दुनिया ते न आयो आहे न ॼायो आहे भला इन जो नालो छा आहे अबा इन जो नालो उहो आहे जंहिंजे नाले ते रोज़ कुटबी आहियां जुंडड़ा पटराईंदी आहियां लकड़नि जी मार खाईंदी आहियां सॼी राति क़ैद जे करनि में पई हूंदी आहियां चईसि पुट जे इहो महबूब आहे त पोइ ला इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो ने जे प्यारन वञी ॿिया दर पिना पर जे आसरे जे आसरे या रसूल अल्लाह जे आसरे या रसूल अल्लाह जे आसरे ॿियनि वञी ॿिया दर पिना पर जे आसरे